नाज़रीन, मीरपुर साकरो ऐं भरपासे में भी रैलियूं कढी वयूं आहिनि। वेड़ा वरी वसंदा, खुशहाल थींदी। सिंध जे सिरे हेठि शहर में रैलियूं कढी वयूं आहिनि। सकाफ़ती वेस पेरियल ॿारनि बि शिरकत कई आहे। मूंखे ॿुधायो त तालके साकरे जे मुख़्तलिफ़ हंधनि तां एकता रैलियूं कढी वयूं आहिनि। अव्हांखे ॿुधायो त ॿारहाड़ी में भी रैलियूं कढी वयूं आहिनि। अव्हांखे ॿुधायो मीरपुर साकरो ऐं भरपासे में ख़ुशी जी लहर छायल आहे। मीरपुर साकरो मां ॿुधायूं त वेड़ा वरी वसंदा, खुशहाल थींदी। सिंध जे सिरे हेठि शहर में रैलियूं कढी वयूं आहिनि। तालके साकरे जे मुख़्तलिफ़ हंधनि तां एकता रैलियूं कढी वयूं आहिनि। हर तरफ़ ख़ुशी जी लहर छायल आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते रैलियूं कढी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त क़ौमी गीतनि ते रक़्स जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर साकरो मां केटी न्यूज़ रिपोर्टर इजाज़ शेख। जी इजाज़। जी राबेल जी बिल्कुल वेड़ा वरी वसंदा, खुशहाल थींदी। सिंध जे सिरे हेठि वॾे तइदाद में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तेलके साकरे जे मुख़्तलिफ़ हंधनि तां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। साकरो, ॿुआरा, लेट स्टाफ, वर शहर ऐं ॿियनि हंधनि तां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। क़ौमी गीतनि ते रक़्स कयो थो वञे। साकरो मां प्रेस क्लब साकरो पारां सदर डॉक्टर ज़ाहिद हुसैन शाह, यूसुफ शाहीन, कादिर मोलेपुटो, अवामी तहरीक जे अॻवान बिलाल लाशारी, समाजी कौम ऐं केबी लाशारी, ॿुआरा में अब्दुल अज़ीज़ सूमरो, लेट स्टाफ दा इल्मदीन रिंद ऐं वेल्डन स्मार्ट माइंड जे चेयरमैन ख़यार रज़ा मिराई ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। अॻवान जो चवणु आहे त सिंध धरती प्यार ऐं अमन जी धरती आहे। असांखे फ़ख्रु आहे त असां सिंधी आहियूं। हिन ॾींहं खे असां ईद जी मल्हाईंदा आहियूं। ऐं रैलियुनि में सड़नि जे तइदाद में रोडनि रस्तनि ऐं गाॾियुनि खे सिंगारियो वियो आहे ऐं टोपियूं पटका ॿधी GSM जा नारा पूरे शहर में गूंजंदा रहिया। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इजाज़ शेख।